छोड़ो तू कह रहा तू कह रहा नाज़रीन असां हिते मौजूद आहियूं मोनो टेक्निकल कॉलेज में जिथे सिंध बैंक वारनि जी हिते ब्रांच आहे बूथ आहे ऐं हिते माण्हुनि खे ही ज़लील पिया था कनि ऐं एजेंट माफ़िया हिते सरगर्म आहिनि एजेंटनि जी एजेंटी लाइ ही जेके बैंक अमलो आहे ही हिननि खे दर दरियूं पंहिंजा बंदि कयूं ही 5-5 6-6 ॾींहं थी विया आहिनि 2-2 हफ़्ता हिननि खे थी विया आहिनि त हिननि खे पैसा नथा मिलनि पिया चेक तव्हांजो अंदरि आहे कॾहिं खां 6-7 तारीख़ छा था चवनि हाणे जॾहिं तव्हां सुबुह लेडीज़ जा 4 कार्ड पिया आहिनि अंदरि 4 चेक नथा आहिनि तव्हांखे छा था चवनि असांखे इहो था चवनि तरसो एजेंट वारा जेके एजेंटनि जा आहिनि पैसे वारा आहिनि रिश्वत वारा आहिनि उहे थियनि था बाक़ी तव्हांखे बहाना करे मोटा था 4:30 थींदा इहो बंदि कंदा त चेक वापसी असां करे ॾियनि पास सुभाणे अचिजो अच्छा सुभाणे ॿिए ॾींहं ते अचो था ॿिए ॾींहं ते बि इहा हालत आहे सुबुह जो 6 बजे वारी असां बीठा सुबुह जो 6 बजे तव्हां छा था चओ 4 ॾींहंनि खां तव्हां 4 ॾींहंनि खां हिते केरु आहिनि पिया तूं केरु आहे बाबा हलो साईं थोरो तूं केरु आहे तूं केरु सरियाम एजेंटी थो करे हिते हू बंदि कयूं ग़रीबनि खे मिसकिननि खे ज़लील पिया था कनि ही ज़ुल्फ़कार चांडियो असां इख़्तियारनि खे चऊं था हिन ते एक्शन खयो वञे हिन जी एजेंटी ते बंदि कई वञे ऐं ॿिया कुझु एजेंट आहिनि उन्हनि खे बि असां ख़्वार कंदासीं 12 एजेंट आहिनि जेके तव्हां खां पैसा था घुरनि पैसा 12-13 एजेंट आहिनि उन खां बावजूद उहे पंहिंजे अरमान जा कम कनि था बाक़ी असांखे चोथी मारामा काढी मां हिते अचण पियो आहे रोज़ मूंखां चेक वठण मारामा काढी चोथी मारामा तारीख़ हिते केरु ऑफिसर केरु आहे ऑफिसर खोसो साहब खोसो केरु आहे हुन जो नालो छा आहे नाले जी ख़बर न आहे बाक़ी केशर सुमरो आहे मोहम्मद अली सुमरो आहे ऐं खोसो सजाद खोसो आहे हा उहो बायोमेट्रिक बि वठे न मक़सद के पैसनि लाइ एजेंट हिननि दिलाए छॾिया आहिनि उन्हनि जी एजेंटी थी हले उन्हनि खां सवाइ बाक़ी कंहिंजो कमु नथो थिए तव्हांखे बहाना करे मोटाइनि था एजेंट जा माण्हू उते उन्हनि जा कार्ड बोतल उन्हनि खे ॾियनि था हिते तव्हांखे असां लाइव मंज़र ॾसियासीं हिते हिननि जी हरामखोरी ॾिसो हिते बूथ वारनि जी हरामखोरी ॾिसो एजेंट माफ़िया खे हथी ॾियण लाइ ग़रीबनि खे महीननि खां रोलनि था पिया एजेंटनि जा अंदरि कम थियनि था पिया हिते सजाद खोसो आहे हिते मोहम्मद अली सुमरो आहे असां सिंध गवर्नमेंट खां अपील कंदासीं त हिननि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे तव्हांजे अॻियां लाइव में हींअर तव्हां ॾिठो एजेंट हिकिड़ो ज़ुल्फ़कार चांडियो जेको हिते हिननि खे मानी बि पहुचाए थो पैसा बि पहुचाए थो कार्ड बि पहुचाए थो सरियाम उन्हनि जा कम थियनि था एजेंटनि जा कम थियनि था बाक़ी हिते जेके ग़रीब आहिनि उहे ज़लील आहिनि उनजी हालत तव्हां ॾिसी सघो था ऐं हींअर एजेंट मूंखां मोबाइल खणण जी कोशिशि कई मूं ते हमले करण जी कोशिशि कई ज़ुल्फ़कार चांडियो एजेंट उनखे हिननि माण्हुनि बि ॾिठो आहे ऐं हिते माण्हुनि जी हालत ॾिसो तो असां डीसी खे असां एसएसपी खे अपील कंदासीं त ज़ुल्फ़कार चांडे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे उनजो हिते अचणु बंदि कयो वञे जेके उन सां गॾु ॿिया एजेंट आहिनि उन्हनि जो बि हिते अचणु बंदि कयो वञे बाबा तव्हां कॾहिं खां अची आहियो
तव्हां हिते कॾहिं खां आहियो 37 तारीख़ तव्हांजो कमु नथो थिए तव्हांखे अठो ॾियारणो आहे अच्छा हिते एजेंटनि जा कमु थियनि था तव्हांखे असां लाइव मंदिर ॾसे रहिया आहियूं अमां तूं कॾहिं खां हिते वेठी आहीं 3 ॾींहंनि खां तूं हिते आहीं हीउ ॾिसो असांजूं अमड़ियूं हिते ज़लील थी रहियूं आहिनि ऐं हिते हिननि जी हरामखोरी हिननि जी हराम पाई त एजेंट माफिया खे हथी ॾेई ऐं हिननि खे रोज़ महीननि खां ही रुलनि था पिया ही मिसकीन ही गरीब बाबा चाचा तूं घणे महरम खां अॻु में तूं आयल आहे तोखे छा था चवनि महरम में तोखे मिलंदा वरी मां होॾो ऑफिस में वियो आहियां नाज़रीन हिते तव्हांखे ही असां हालत ॾिसूं था असां सिंध गवर्नमेंट खे असां एसी खे अंदरि केॾो जॻह ई कोन्हे अंदरि केॾो असां डीसी खे एसी खे सिंध गवर्नमेंट खे सिंध बैंक इंतज़ामिया खे अपील कंदासीं त ही नाहल अमलो ही राशी अमलो जेको एजेंट माफिया खे हथी ॾियण लाइ ग़रीबनि खे महीननि खां रोलाए रहियो आहे ऐं एजेंट माफिया जेके आहिनि उन्हनि जा कम थियनि था पिया हा बाबा तुंहिंजो छा चवणु आहे यकीन कयो ख़ुदा जी ज़ात ते चौथो महीनो आहे कैश मुंहिंजी आहे 4 महीननि खां चइनि महीननि खां चेक कयो ये ज़ालिमनि जा कम ॾिसो मां गरीब मां रेड़ो हलाईंदो आहियां मज़दूरी कंदो आहियां मां बीमार मां 50 चक्कर किरायो करे लोंग में सर मां हिते आयो आहियां पर हे मूं गरीब खे पैसा नाज़रीन ही ज़ुल्म ॾिसो चेक ही सिंध बैंक जो बूथ हिते मोहम्मद अली सुमरो हिते सजाद खोसो ज़ुल्म करे रहिया आहिनि गरीबनि खे केतिरनि ई महीननि खां दरबदर करे रोलाए रिसवा करे रहिया जिन जा जेके मोल आहिनि जेके मरी विया आहिनि उन्हनि जा नाला चाढ़ींदा जेके क़बर में सुता पिया आहिनि ऐं जेके चेरा आहिनि उन्हनि जा नाला मोलनि खे बि पैसा एजेंट ॾियाराइनि था पिया हा उहे तव्हां जेके 4 महीननि खां रुलो था पिया तव्हांखे नथा मिलनि ख़ुदा जी ज़ात खां 13,000 मोहम्मद अली सुमरो सजाद माशूक जावरी उहो बि एजेंट आहे एजेंट अंदर बिड़ो माशूक जावरी बि हिते एजेंट आहे ज़ुल्फ़कार चांजो हिते एजेंट आहे ज़ुल्फ़कार खे सवेल मां लाइव आंदो ऐं मूं सां विड़ी पियो मुंहिंजी मोबाइल खोलण जी कोशिशि पियो करे ऐं इंतज़ामिया खे SSP दादू खे DC दादू खे ऐं सिंध बैंक जे अख़्तियारनि खे थरदीप जे अख़्तियारनि खे अपील कंदुसि त हिते जेके एजेंट सरगर्मा आहिनि ज़ुल्फ़कार चांजो ॿियो छा नालो ॿुधायूं न ॿियो एजेंट अंदरि कहिड़ो आहे जावरी कहिड़ो नालो छा आहे माशूक जावरी इन खां अलावा ॿिया केतिरा ई एजेंट आहिनि जिन खे ढेर सारो दर बंदि कयो वेठो आहे न खोले थो बंदि कयो वेठो आहे नाज़रीन ही फिंगर वारो दर बंदि आहे ही फिंगर वारो दर बंदि आहे ही दलील ही कैश वारो दर बंदि आहे असां अपील था कयूं इंतज़ामिया खे SSP दादू खे DC दादू खे सिंध बैंक अख़्तियारनि खे सिंध गवर्नमेंट अख़्तियारनि खे हितां जे MPA खे हितां जे चूंडियल नुमाइंदनि खे त हिननि ख़िलाफ़ एक्शन खयो वञे हिते करप्शन बंदि कई वञे हिननि राशी अमलदारनि खे हटायो वञे ऐं जेके मिसकीन गरीब आहिनि उन्हनि खे रिलीफ ॾिनो वञे हिते मिसकीन गरीब जेके आहिनि ही 4 महीननि खां हिते तड़पी रहिया आहिनि ज़लील थी रहिया आहिनि माशूक चावरी एजेंट आहे 10,000 फी माण्हू खां थो वठे ज़ुल्फ़कार चांडियो 10,000 फी माण्हू खां थो वठे हींअर ज़ुल्फ़कार चांडे खां मां लाइव पुछण जी कोशिशि कई त तूं जो हिते बीठो आहे तुंहिंजा कहिड़ा माइट आहिनि मूंसां विड़ी पियो मुंहिंजी फोन खणण जी कोशिशि कई ऐं SSP खे DC खे अपील कंदुसि सिंध गवर्नमेंट खे त हिननि ज़ालिमनि हिननि राशी अमलदारनि ख़िलाफ़ एक्शन खयो वञे ऐं एजेंट माफिया जेके आहे हिते उन्हनि एजेंट ई बंदि कई वञे ही ज़ालिम दरी बंदि कई वेठो आहे ही सुमरो ज़ालिम ही सिंध बैंक वारा दरी बंदि कई वेठा आहिनि माण्हुनि सां हिननि जी हालत आहे ही लाइव कवरेज असां डिग्री मोनो टेक्निकल कॉलेज खां हलायासीं हिते एजेंट माफियाउनि मिली करे थरदीप वारनि सां सिंध बैंक वारनि सां ग़रीबनि सां ज़ुल्म कयो आहे बाबा तोसां छा मसइलो आहे कॾहिं खां 15-20 ॾींहं थिया आहिनि छा चवनि ही साईं ॾिसो चेक कढी ही नाज़रीन ॾिसो हिन जो चेक मुकमल थियल आहे 15 ॾींहंनि खां ही रुले थो पियो फिंगर जो सिस्टम हर शइ ओके जी थियल आहे ऐं हिनखे 15 ॾींहंनि खां रोलाइनि था पिया छो त हिन रुश्वत न आहे ॾिनी हिन एजेंटनि खे 10,000 न आहिनि ॾिना उन करे ही रुले थो पियो हिनखे पाण था रुलाइनि मैनेजर कहिड़ो आहे
हे आयो आहे बंदि करे मैनेजर तव्हांजो मैनेजर काॾे हो मैनेजर काॾे हो साईं छा मसइलो आहे ओ मैनेजर साहिबु हीउ ॾिसो हीउ छा मसइलो आहे हे ग़रीब आवाम सां छा मसइलो आहे 10,000 एजेंट वठंदा हिते 10,000 ई 20 ॾींहंनि खां हिते ज़ालिम लॻा पिया छा मसइलो आहे न ईअं न कयो न चईं महीननि खां चईं महीननि खां चईं महीननि खां हिन जो प्रोसेस पूरो लॻो पियो आहे सिर्फ़ु रिश्वत खे आम करण लाइ हिनखे राशि 10,000 वठनि था हे हाणे मूंसां ज़ुल्फ़कार चांडो विड़ो आहे अंदरि जामरी वेठो आहे 10,000 वठनि था 10,000 अंदरि आहे अंदरि केरु आहे लोकल माण्हू अंदरि केरु आहे असां ठाहियूं न गिरजा असां ॾिसूं था ज़ुल्फ़कार चांडो केरु आहे रोज़ थो कमु करे असांखे मानी थो पहुचाए केरु आहे ज़ुल्फ़कार चांडो आयु तव्हांजे अॻियां असां रखी थी ही बोर्ड में तारण सां 4 महीननि खां 5 महीननि खां हिन सां ज़ुल्म पियो थो हले हिते राशि सभु अमलो इन ते एक्शन कयो वञे हिन ख़िलाफ़ कार्रवाई कयो वञे पैसनि वारा माण्हू ॻाल्हाइनि जेके पंहिंजा पैसा वठी दलाली करे असां सिंध गवर्नमेंट खे असां DC खे असां SLP खे असां थर्दीब इंतज़ामिया खे असां सिंध बैंक इंतज़ामिया खे अर्ज़ कंदासीं हिननि ख़िलाफ़ एक्शन कयो वञे हीउ अमलो हटायो वञे कोर्ट मुतासिरनि खे रिलीफ ॾिनो वञे तव्हां केरु आहियो हिते माण्हुनि जूं शिकायतूं तव्हां इंजीनियर आहियो थर्दीब में माण्हुनि सां अहिड़ी हालत थिए थी पई हे थर्दीब वारो इंजीनियर आहे हीअ बि माण्हुनि सां ॿिनी बगल थो करे असां थर्दीब वारनि खे चवंदासीं हिन ख़िलाफ़ एक्शन कयो वञे थर्दीब वारनि ख़िलाफ़ एक्शन कयो वञे थर्दीब वारा बि एजेंट सां मिलियल आहिनि बैंक सिंध बैंक वारा आहिनि जो बूथ आहे उहे बि हिननि सां मिलियल आहिनि लाइव कवरेज रखीसीं मोनोटेक्निकल कॉलेज मां जिते ग़रीबनि सां 4 महीना थी विया आहिनि गरीब हिते दरपदर आहिनि ज़लील आहिनि हिते रिश्वत आम आहे राशि जेके आहिनि एजेंट जेके आहिनि उहे उनखां अॻु में मां 2 टनि खे वाइको करे चुको आहियां उन्हनि ख़िलाफ़ एक्शन खयो वञे उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं हिन ओड मुतासिरनि मिसकीन ग़रीबनि खे पहिरें परदे जेके पहिरें उघाड़ा आहिनि हीअ अमड़ियूं असां जूं दरपदर आहिनि कई महीना हिननि खे थी विया आहिनि 5 महीननि खां हीअ अमड़ पई थी वञे हीअ अमड़ ॾिसो हीअ असां जूं अमड़ियूं आहिनि हीअ छा गर्मी सां जूं हीअ हिते ज़लील थी रहिया आहिनि हीअ रसवा थी रहिया आहिनि असां सिंध गवर्नमेंट खां 3 महीननि खां ग़रीब ज़लील आहे हिते असां सिंध गवर्नमेंट खां असां DC खां असां SSP खां असां थर्दीब इंतज़ामिया खां असां सिंध बैंक इंतज़ामिया खां पुरज़ोर अपील था कयूं त हिननि ज़ालिमनि ख़िलाफ़ एक्शन खयो वञे हिननि जी करप्शन बंदि कई वञे एजेंट माफ़ियाउनि जी करप्शन बंदि कई वञे लाइव मंत्री तव्हांजे अॻियां